to Time News Studios. You are watching 12 PM Bulletin. सिंध काबीना प्रोविंशियल फाइनेंस कमीशन जोड़न जी मंजूरी ॾेई छॾी। KMC मेयर के वाटर बोर्ड जो चेयरमैन बणाइण जी भी मंजूरी। वॾे वज़ीर मुराद अली शाह की सदारत हेठ काबीना के इजलास दौरान हर ज़िले में यूनिवर्सिटी और कैंपस कायम करण की भी मंजूरी ॾिनी वई। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी और PDM सरबराह मौलाना फजल रहमान विच में अॼु मुलाक़ात थींदी। मुलाक़ात में हुकूमत ख़िलाफ़ बेएतमादी रिथ ते सलाह मशवरा कया वेंदा। मौलाना फजल रहमान जो चवणु आहे त इमरान ख़ान के आणींदड़ हाणे पंहिंजो मुंहुं लिकाए रहिया आहिनि। हुकूमत जा ॾींहं गॾिजी चुका आहिनि। हाणे इन्हनि जी रांदि ख़तम थी वई ऐं असांजो वक़्तु शुरू थींदो। ईंदड़ ॾींहनि में मुल्क अंदरि इनक़लाब ईंदो ऐं हक़ीक़ी तब्दीली ईंदी। नाजाइज़ नालाइक़ ऐं नाअहल हुक्मराननि मां अवाम जी जान छुटी पवंदी। PTI हुकूमत मुखालफन के ठिकाने लगाने लाइ कानून साज़ी करे रही है। कारे कानून से हुक्मरान पान सोड़ा थींदा। नवाज़ लीग अगवान ख्वाजा साद रफ़ीक जो चवणु आहे त आरिफ अलवी ग़ुलामी कंदे ऐवान सदर जी बेतौकीरी करे रहियो आहे। मीडिया और इलेक्शन ऑर्डिनेंस बदनीयती ते ॿधल आहिनि। यादि रखो ये समूरियूं कानून साज़ियूं वापस थींदियूं। कानून साज़ी जूं फैक्ट्रीज़ जल्द मिट्टी जो ढेर थी वेंदियूं। हुकूमत पंहिंजे अंजाम ॾांहुं वधी रही है। हुकूमत ते अवामी एतमाद ख़त्म थी चुको है। साद रफ़ीक जो चवणु हो त जहांगीर तरीन और शहबाज शरीफ विच में मुलाक़ात बाबत हू कुछ नथो चई सके। घोट की जुलाई के उबाबड़ो भरसा गोठ बोड़े में ज़ाल मुर्स को ही कत्ल। अणियातल जवाबदार घर में निंड सुतल ज़ाल मुर्स ते छुरिन जा वार करे फरार। ज़फ़र सोलंकी ऐं संदसि घरवारी यास्मीन जा लाश अस्पताल में पोस्टमार्टम बाद वारसन हवाले। जोड़े जे वारसन जो चवणु आहे त कंहिंसां बि दुश्मनी नाहे। ख़बर नाहे कंहिं अहिड़ो कलूर कयो। मक़तूलनि जे वारसनि तरफ़ां आला इख़्तियारनि खे इंसाफ़ की अपील। पुलिस भी वाक़े जे कारणनि खां अणॼाणाई ज़ाहिर कंदे चयो आहे त वाक़े जा कारण ॼाणण जे लाइ जांच शुरू करे रहिया आहियूं। केस दाख़िल थियण बाद वधीक कार्रवाई कई वेंदी। सयाहत और सकाफत खाते में करोड़े रुपयनि की मुबैना करप्शन रेफरेंस में गिरफ्तार अॻूणे MD रोशन कनासरो ज़मानत के लिए अदालत से राब्तो करे वरितो। कराची की एहतसाब अदालत में ज़मानत दरख्वास्त ॿुधणी दौरान रोशन कनासरो पेश। संदसि वकील पेश न थी सघियो। अदालत जो वकीलनि खे ईंदड़ हाज़िरी ते हाज़िर बणाइण जो हुकुम। नैब प्रोसिक्यूटर खां 1 मार्च ते जवाब तलब। हालाजी सरकारी अस्पताल में वियम बाद 1000 रुपया ख़र्ची न मिलण ते नर्स ॿार ॾियण खां इनकार करे छॾियो। ग़रीब औरत ऐं संदसि मुड़ुस अस्पताल में जिगर जे टुकड़े लाइ दाहूं कंदा रहिया। ज़रीन जो चवणु आहे त जोड़े जी दाहुनि बाद नर्स 300 रुपया वरिता ऐं ॿार संदन हवाले कयो। अस्पताल में ॿार न मिलण ते जोड़े जी दाहुनि जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। बीमारी तारीख़ पैसा पंदू कयूं किराया भाड़ा सीड़ा पंहिंजो कमकार करे किराया भाड़ा करे तब ईंदा आहियूं तब चवंदा तारीख़ बाबा हिमल सुई हूंदा आहिनि। 2 लीटर पेट्रोल जा 10.5 अचो बाबा हिमल कोन घड़ी खां पोइ अचो सुभाणे अचो अहिड़े हिसाब सां 5 ॾींहं में करो।
DG हेल्थ जे अबाणी शहर जोही में लेशमनियासिस जा सवें मरीज़ एक हफ़्ते खां दवाम जे लाइ दरबदर। काचे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां पहुतल मरीज़ ऐं सदन वारसनि इस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज कयो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त जोही ऐं काचे में लेशमनियासिस ॿारनि सूदो हज़ारे माण्हुनि खे विकोड़े वरितो आहे। सरकारी इस्पताल में दवा लाइ हिक हफ़्ते खां धिका खाई रहिया आहियूं। ग़रीब मरीज़ बाज़ार मां दवाऊं ख़रीद करण खां लाचार आहिनि। शहरनि तरफ़ां इस्पताल में दवाउनि जी फ़रहामी यकीनी बणाए खोट पैदा कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। ऐं टंडो आदम भरिसां सुई कंदड़ शाख खे 25 फुट घारो पवण जे नतीजे में कणक ऐं सरह सूदो भरपासे पोखियल फसल पाणी हेठि अची विया। इतला बावजूद आपाशी अमलो घारो ॿधण लाइ न पहुतो। ॻोठाणा फसल बचाइण जे लाइ पंहिंजी मदद पाण तहत घारो ॿधण जी कोशिशुनि में रुधल। ॻोठाणनि जो चवणु आहे त कुझु अरसो अॻु हिन शाख जी खोटराई थी ऐं मुरमत लाइ 50 करोड़ रुपया बि ख़र्च ॾेखारियो वियो। एतिरा पैसा ख़र्च थियण बावजूद घारा कीअं पवनि था? घारा ऐं नुक़सान जो ज़िम्मेवार आपाशी खातो करार। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां पोइ।